हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। उम्मीद कयां तो तव्हां सभु ख़ुशि ख़ैरियत सां हूंदो ऐं गर्मीअ में सड़दा बि हूंदो। हाणे जो प्रोग्राम इहो आहे जो स्विमिंग पूल ते ईंदा असां। तो गाइस वञी रहिया आहियूं सर जे सेंटर वटि ऐं वञूं था, ॾिसूं था छा पोज़ीशन आहे। तमामु गर्मी बि ॾाढी लॻी पई आहे, तमामु गर्मी लॻी पई आहे। न यार रूम जो यूज़ करे बंदि कर। पाइन लोकेशन हाँ गुलाब का आर्टिफिशियल ये तो छोकरा मजे असाई खुश आयो अली भाई खुश आयो केन मोए दोस्त भी तन तो फाइनली छोकरा फोटो शूट भी लगाए तन तो आयो आपा जो प्रोग्राम है वो कंप्लीट कर हली बागला जो तो खिले जो न तो नहीं है कम हाँ वाह दिशन बात छाला मेरा अल्हम्दुलिल्लाह दफा होता ओ सर कुछ कुछ है सब आदि में जा खाते हाँ वीडियो कॉल अली भाई लई हुए मिनट में यार सभी लई गया ना हेलो खुश आयो अच्छा यो मजा आए माशाल्लाह स्विमिंग पूल में अले बहन सर भी पाँच हम तक तो अब आप सरखा उबाल उठो उबाल वठी तारा माशाल्लाह ये समझो लाइव ही टाइम हाल हाल जंप का था जंप का क्या दो फुल बाहर बिठा तमाम गर्मी हाँ ओके 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 छोकरा बैठा है मुझे कुर्सी में यार हाणे रश तो करा कपड़ा बदी गया है ना सर मत आयो अच्छा अच्छा हाणे घर वाली वही पानी ना वही जट में तड़के रे निकल दो अच्छा अच्छा तो हम बाबू खादा हम हां जगह है काम आके मसाला बन गया है ऐसे भी हाणे भी सोड़ में बैठा हूं
ये शर्मा दे लाइक कयो, कमेंट कयो, फॉलो कयो, तेरे ॿियो कुझु आहे उहो बि कयो। मैंने ना छो ना को गलत ना दे लाइक कमेंट करे या मैं वेंदा मैं अरे बकरो काई अच्छा वाह लाइक के जो है वही ना पाए छोकरो अदा कुछ तो लाइक बाइक कराए अरे वो तो अच्छे माल लड़ो की सब लाइक तक तो सीधा लाइक करते लाइक कयो उन्होंने मम्मी का ये खुद अरे पी जे लाइक कयो सीधा लाइक करते फाइनली असां पंहिंजे घर पुॼी वियासीं सो उमेद कयां थो त हे तव्हांखे नंढिड़ो व्लॉग पसंदि आयो हूंदो अगरि जे पसंदि आयो त मोस्ट लाइक कजो कमेंट कजो एंड सब्सक्राइब कजो ऐं पंहिंजे दोस्तनि में शेयर कजो छो जो नंढड़ा नंढड़ा व्लॉग ठाहे करे इनशाला मां ट्रेनिंग थियण थो चाहियां इनशाला तव्हांजे लाइ वॾा वॾा व्लॉग बि ठाहींदासीं सो अल्लाह हाफ़िज़ ओके बाय